अले मुश्किल कुशा अली शेरे खुदा अले दर्दंज दवा अले मरजंज शफा आहे सहारो बेकसन जो अली अली मौला अली मौला अली दम तो कुछ न थींदो। बकुअ जे पुटनि खे न छॾींदुसि। तुंहिंजे रत जे हिक हिक कतरे जो पलांद कंदुसि। अदा गुलू सूबेदार पयो लामारा तोड़ी इहे न थे त तव्हांखे पकड़े जेल न मोकिले छॾी। भावर बना वो पिंजरो ही ना ठहियो जंहिंमें ही पखी बंदि थे। वो सूबेदार अञा ॼमियो ही ना है जेको मूंखे गिरफ्तार करे। कुल्लू भाई तबाही तबाही छा तबाही तबाही। गुलू भाई रबन जी गाल सही है। सूबेदार कुछ ईमानदार लगे थो छो जो इन सूबेदार समूर जा रास्ता तंग कर छॾिया। यार जानी सूबेदार आयो आहे वॾियूं मच्छियूं पकड़। असां नंढनि मच्छियुनि ते हुनजो ख्याल ई न आहे। असां छो ॾिजूं। रब्बाना सूबेदार आयो आहे मिठे बाबा ते अकबर खान ते दामान करण आयो आहे। पर पोइ बि तव्हां पंहिंजो ख्याल रखो। इएं वञी हुन जे अॾियल कोड़कीअ में न पइजो। फासंदव त पोइ छा कंदासीं। एतिरा अंधा असां बि न आहियूं सिधो रस्तो छॾे खॾ में किरूं। रब न तूं गणती न करे। गणती कीअं न कयां। गुलू मुंहिंजो भाउ आहे। अदा गुलूअ जे ई त सहारे हलंदो आहियां। जे हिन खे कुझु थियो त मां यतीम थी वेंदुसि। रबन इहे मायूसीअ वारियूं ॻाल्हियूं न कर। जे तोखे कुझु थियो त मुल्क खे बाहियूं ॾेई छॾींदासीं। रब न मुंहिंजा भाउ तूं दिलि न लाए। जे सूबेदार तोखे अणावतो लॻे त असां पासीरा था थी वञूं। न ॾिसंदो न गिरफ़्तारी कर।
चाहे पोजीशन असांजे इलाइक़े जी सर अकबर खान जो पुटु मारियो बबूअ जे पुटनि लॻे थो इहो जहिड़ो अञा अॻिते हलंदो ये माण्हू कॾहिं सुधरदा रुगो हिक ॿिए जा माण्हू मारींदा जा को ॿियो कमकार बि कंदा सरे मिठे बाबा जो व्याज वारो कारोबार चोट चढ़ी वियो आहे इन लाइ बि कुझु सोचो मिठे बाबा अकबर खान खे गिरफ़्तार करणो पवंदो न त इहे ईअं कोन मुड़ंदा पिया हिक ॿिए जा माण्हू मारींदा ऐं ग़रीबनि खे प्यार तारींदा सरे ख़बर पई आहे त मिठो बाबा ॿियो कारोबार शुरू करण वारो आहे उहो वरी कहिड़ो कारोबार शुरू थो करे सरे नशो हलाईंदो हीरोइन घुराए थो अॼु जा सुभाणे हीरोइन पुॼण वारी आहे मां हिन इलाइक़े में अहिड़ो नशो हलाइण कोन ॾींदुमि मां हाणे मिठे बाबा जो वाज वारो धंधो ई बंदि कराईंदुमि छा थियो ड्राइवर गाॾी छो रोकी ख़बर न आहे अलाए छो बंदि थी वई तूं गाॾी खे ॾिस त मां सेल्फी कढी अचां थी ठीकु आहे मैडम मिठा बाबा छा पिया सोचो व्याज वारो कारोबार हलाईंदो या हिते ई बंदि कंदो मूं सोचियो आहे त दुनिया जे अमीर तरीन माण्हुनि में नालो लिखायां हीअं जितां बि गुज़रा त माण्हू ॾिसी चवनि हू ॾिसो ॾिसो ॼण अमेरिका जो सदर पियो वञे मिठा बाबा तव्हां हाणे बि घटि न आहियो चङा भला तव्हांजा मोहताज आहिनि ठेकेदार ज़मींदार सभु अव्हांजा सलामी आहिनि जेको बि खुटे थो अव्हांजे दर भॻो बीठो आहे हैबत खान तोखे ख़बर न आहे छा हिन इलाइक़े जे सरकारी मुलाज़िमनि जा 100 मां 90% सर्विस बुक मिठे बाबा वटि गिरवी आहिनि कल्ह बि हिकिड़ो ज़मींदार 50 एकड़ ज़मीन गिरवी रखी वियो आहे मिठे बाबा वटि सम्झे थो वापसि खणंदो मूं सोचियो आहे त व्याज सां गॾु हिकु ॿियो कारोबार बि शुरू कयां उहो धंधो हलाए सोनो ताज पाए वेही रहां
ओ मुंहिंजो खज़ानो कारून जे खज़ाने खां बि वधी वेंदो। वरी कहिड़ो कारोबार सोचियो अथव जेको हिन धंधे खां वधीक फ़ाइदो ॾींदो? नओं नस्ल तबाहीअ जे तरफ़ हलंदो। अवां ज़माने खे सम्झो ई नथा। व्याज ते पैसा ॾे, महीनो 2 महीना 6 महीना वेही इंतज़ार कर, जॾहिं मुदो पूरो थिए पोइ बि गहल कंदो। जहिड़ो फसाद मेणू मिनथा, अधु पैसा माफ़ कर, बाक़ी अधु पैसा वरी 3 अंजाम पोइते पैसा शेणा काठियूं थी था मिलनि। इहो धंधो अहिड़ो जो हिकु हथ सां माल ॾे, ॿिन्ही हथनि सां पैसनि खे मेड़। ॻाल्हि ई थोरी पोइ करे था इन धंधे जो आगाज़ कयो। मिठा बाबा मूं ऑर्डर ॾेई छॾियो आहे, अॼु ई 5 किरोड़नि जो माल पुॼी वेंदो। रुगो माल पुॼे त मां हिन इलाइक़े जो बेताज बादशाह थी वेंदुसि। मिठा बाबा उहो माल आहे कहिड़ो? चरसा, शराबा या भंग जो ट्रक घुरायो अथव? अछो सोन ऐं मिठो ज़र। शराब ऐं भंग जो ट्रक हिकु पासे, हिन जो हिकु थेलो हिकु पासे, चखण में ज़र कहरी कर। चइबो त मिठा बाबा मिठो ज़हर था घुरायो। माना हीरोइन घुराई अथव? हा हा, हीरोइन जंहिंखे मिले बि रोए, जंहिंखे न मिले बि रोए, रुगो असां खिलूं। बबुआ जा पुट को ही दियो हशमत थजे या हैबत इन्ही जो मुंडियों लुड़ी न चो। वॾा मिठल भली केतिरो बि पंहिंजा फ़ाइदा लिकाए पंहिंजे कोट में अॼु असांजे घर खां बची कोन सघंदा। वॾा अॼु जशन जी तयारी करे छॾ, दुश्मन जे लाशनि ते झुमरियूं हणियूं आहिनि, झुमरियूं। अॼु जहिड़े तहिड़े हाल में बबूअ जे पुटनि खे कफन पाराईंदासीं। पूरा दुश्मन जी तबाही करणी आहे, मिठूअ खे रत रोआणो आहे, रत। एॾो ज़हन ते ज़ोर छो था ॾियो था? ब्लड प्रेशर जा मरीज़ थी वेंदो, बबूअ जा पुट मारींदव, मिठूअ खे कुझु कोन थींदो। मिठू कोन रोईंदो, कहिड़ा हुन जा सगा पुट आहिनि। मां हिकिड़ी सलाह ॾियां, उहा वठो। कहिड़ी सलाह आहे उमेर? अहिड़ी सलाह ॾे जो जीअं मिठू रत जा ॻोढ़ा रोए, रत जा ॻोढ़ा। कहिड़ी सलाह आहे उमेर? जल्दी ॿुधाए। मिठूअ जे महिमाननि जी गाॾी पई अचे ॻोठ ॾे, उन गाॾीअ में हिकु कबूतरी छोकिरी वेठी हुई। जे उन छोकिरीअ खे खणी अचूं त मिठूअ जो पटको ई धूड़ थी वेंदो। वाह जो ॻाल्हि कई अथई। इन छोरीअ खे खंभे खणी अचो त बणायूं सिन बंगले जी राणी। मैडम अवां जी फोन थी हले, शायद मिठे बाबा जी फोन आ। तू फोन के छॾे, तू गाड़ी स्टार्ट कर, मां मिठे बाबा ॾे बेकाल कयां थी। ने भागे ड्राइवर जो नंबर बंदा
छोरी तो फोन खणे ही कोन थी पुछा तो ॾाढी थी लगे। मिठा बाबा रस्ते में आहिनि अची वेंदा अवां परेशान न थियो। परेशान कीअं न थिया असांजा दोस्त घटि ऐं दुश्मन घणा आहिनि। हिकु त छोरीअ सां 5 करोड़नि जो माल साणा ॿियो अकबर जो पुट ताज़ो मारियो अथव ख़्याल त थींदो न। वरी फोन मिलायो मिठा बाबा जे खणनि था त ठीकु आहे न त असां त अॻु भरो थियूं। छा थियो आहे गाॾीअ खे? गाॾी ख़राब थी पई आहे छा या वरी तेल ख़तम थी वियो आहे? मां कहिड़ी मदद करे थो सघां अव्हां जी? अदा तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो हिन लेडीज़ खे पंहिंजे घर ताईं पहुचायो। बाक़ी मां गाॾी सेट करे अचां थो। अच्छा ये कबूतरी भी तोसां गॾु आहे? ए मिस्टर ज़ुबान संभाले ॻाल्हाए मां तोखे कबूतर थी लॻां? आवाज़ त कोयल जहिड़ो अथई बाक़ी आहीं सूद कबूतरी। हा वे गाॾीअ ते तोखे मालकी पुॼायां। मजबूरी आहे न त तो जहिड़े जी लिफ्ट जी मूंखे ज़रूरत ई न आहे। पोइ भली बीठी हुज पोइ मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे तोखे गॾु घुमाइण जी? अदा तूं मूं ते महिरबानी कर हिनखे हितां वरितियूं वञ। हिन जो घणो महिल हिते बीहणु ठीकु न आहे छो त हीअ औरत आहे। ठीकु आहे चवीं तो त इहा मुसीबत बि खणूं था। अरे त गाॾी गरम थी वई आहे हिन में त पाणी पवंदो। पाणी त अथसि ई कोन। मैडम जी मोबाइल ते हिते रहिजी वई। हेलो मिठा बाबा अस्सलाम वालेकुम। मोहसिन छा थियो आहे तुंहिंजी फोन खे? सदाईं तुंहिंजी फोन बंदि लॻी पई आहे। मिठा बाबा मुंहिंजे फोन जी बैटरी लो थी वई आहे तॾहिं बंदि आहे। महक किथे आई आहे छोरी त फोन खणे ई कोन थी। मिठा बाबा असांजी गाॾी ख़राब थी पई आहे बाम्बेड़ खां थोरो पोइ ते अव्हां जी फोन आई पर मैडम गाॾीअ तां लही सेल्फियूं कढण बीह रही। चल न शहर जूं छोकिरियूं को साओ गुल ॾिसनि बस सेल्फियुनि कढण में शुरू थी वञूं। हाणे काॾे वई महक? फोन ॾे ॻाल्हायांसि। हेलो 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 छा थियो मिठा बाबा फोन कटिजी वई छा? शायदि मुंहिंजो बैलेंस ख़तम थी वियो आहे। अॼु को बुरो ॾींहुं आहे छा? मुंहिंजो बैलेंस ख़तम थियो आहे। मिठे बाबा जो कॾहिं बैलेंस ख़तम ई न थियो आहे। मिठा बाबा मुंहिंजी फोन था करायो बुरो ॾींहुं न आहे। फोन कंपनी वारनि जी हा हरकत आहे पैसा कटे था वञनि।
तू आए मिठे बाबा जो ड्राइवर? जी हाँ, माया मिठे बाबा जो ड्राइवर। तू केरा पुछण वारो? मां तुझो मौत तो आया मौत। आखिरी ख्वाहिश बुधाए। तू इज़राइल आहे छा जो तोखे आखिरी ख्वाहिश बुधाया हितां हलण जी करे मता पो पछताए। असां जे अॻियों काकड़ो थो करी इहो कंधी कपे छॾींदो सां। बुधाए छोकरी काॾे वई जेकी तोसां गॾु हुई? मां अकेलो आहियां, मूंसां काई बि छोकरी गॾु न आहे। सच सच बुधाए छोरी काॾे वई? न त अहिड़ो असर कंदासीं दुनिया ॾिसंदई। ही न ॿुधाईंदो, हिन जी ज़ुबान हीअं खुलंदी। छोकरी उन हमरा सां मोटरसाइकिल ते चढ़ी वई। हेलो, मौसम कहिड़ी जगह ते बीठो आ? तो आरो ड्राइवर कब्र जी कंधीअ ते बीठो आहे। दम अथी त बचाए ॾेखार। तुआरी छोरी बगेड़न जे अॻियां थी हले, बचाए ॾेखार पंहिंजी इज़त खे मिठा बाबा। अहिड़ो कदम न खणजा मता सुभाणे पेर ज़मीन ते न रखी सघे। ज़मीन तपाए ड्रामो करे छॾींदो माए। मिठो ज़हर कहरी कहर। पेर तू संभार जाए मिठा बाबा, ये धरती तुझला ड्रामो करे छड़दासी। एड़ो कदम कदे भी न खण जा मता सुभाणे को पो पछताणो पवई। ही तोहफ़ो खणाए वञ, बाकी छोरी भी हथ करे मोकलियो था मिठा बाबा। हैबत खान, हिम्मत खान, हिम्मत दिखायो। मिठा बाबा हाणे जो हाणे छोरीअ खे खंबे खणी था अचोसि। मिठो ज़हर कहरी कहर, कहरी कहर, कहरी कहर। जा पट्टे
बचायो गोली कन्न हूं वई साहब हिम्मत कर पाण सां गॾु असांखे बि माराईंदो मेरा निकलने की पुलिस अच गया तो निकलने जी क्यों ए बत राजू निकरण जी कयो आचम वारा निकरी वया ये न थे सूबेदार असांजी गिचे में पेजी वने छो ताशमत करो नांग अमाना लाश खणाए हलो जी सर बाकी जांच कयूं था हिनखे कंहिं मारियो आहे सर मिठल ऐं अकबर जे माण्हुनि जो पेट भरिजी वियो आहे इन्हनि जे लाइ फुल फ्राई बिल मंज़ूर करायो सर मां त चवां थो हिन जूं चङा भंजरा तॾहिं इहे मुड़ंदा न त रोज़ पिया विढ़ंदा सभु कुझु थींदो जे हाणे हथ न ॾींदा त फुल फ्राई थींदा सरे पोइ कॾहिं फुल फ्राई थींदा जॾहिं कंहिं न कंहिं सिपाहीअ जो सिर खणंदा अॼु बि सिधियूं गोलियूं हुयूं अथनि शुखुर आहे जो लॻियूं न आहिनि सर मुंहिंजे कन खां गोली वई आहे हीअ त अमड़ जी दुआ हुई जो मां बची वियुसि न त इज़राइल त लामारा पियो मुंहिंजे मथां बसि हाणे बसि छॾियो तबसरे खे चई मन सभु कुझु थींदो शाह ड्राइवर मरी वियो कंहिं मारियो ड्राइवर खे खून रेज़ी त हाणे थींदी विड़नि सां न पटिजन बूढ़ा ऐं भलो थे भाग्यन जो गुलू भाई अॼु छा थियो आहे वॾा मिसाल थो ॾे मिसाल नाहन शाहू विड़न वडेरा मरन धाड़ेल भलो थे गरीबन जो गुल्लू भाई तबाही तबाही गुल्लू भाई असांजा भी पलांद रहियल उहे काॾे वेंदा असांजे अंदर में भी बाहि थी भरे कुल पलांद पूरा थींदा चंड में बुकी त अञा हाणे पई आहे नंढा वॾा कण कुल पीसबा बारूद हथां जो खपंदा माण्हू उन्हनि जा मरंदा
हाणे असांजी आ मर्ज़ी जंहिंजे बि कुल्हे ते बंदूक रखी असां हलायूं असांजी हाणे मर्ज़ी आहे जंहिंखे वणे त कुहूं वाह गुल्लू भाई वाह लगे तो तू सभिनी जा सिर खणाईंदे इस्माइल बेले में हिकु शींहुं रहंदो आहे ऐं गुल्लू भाई शींहं खां घटि नाहे गुल्लू भाई तबाही 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 चाचा खमीसा मस जंदू छुट्टी हुई इन बगू व्याज खोर मां असां गरीबन जी वरी इन जा पुट उभरिया आहिनि वरी ॾचा शुरू थी विया आहिनि तो छा सम्झो त बगू मरी वियो त व्याज कोरी ख़तम थी वई ही व्याज वारो कमु हाणे कारोबार थी वियो आहे हाणे अधु मुस्लमान व्याज था हलाइनि अहमद खान तोखे शायदि ख़बर नाहे वरी कहिड़ी वरी बगूअ जो बाल थो आहे मैदान में बगू चौथे हिसे में बि न हुयुसि हिन जी त मुंड ई ख़राबु आहे असुल कंध में किली अथसि ही बि व्याज थो हलाए मूं त ॿुधो हुयो वॾो नेक माण्हू आहे नेक हुयो भाऊ टेबल ते पैसा रखिया अथसि पाणीअ वांगे थो हलाए जेको 1000 तो घुरेसि उनखे लख तो कढी ॾे तोब 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 मां त चवां थो जंहिं बि हिन खां पैसा वरिता सम्झ त उहो ऊंदाहे खूह में वञी किरियो मरंदे मरी वेंदो पर कर्ज़ वारे पुन मां न निकिरंदो मोट त अहिड़ी अथसि जो ख़ुदा पनाह ॾे उनजे कर्ज़ खां अल्लाह बुछड़ो कंदुसि गरीबन जी आ लॻसि त लोड़ींदो छो लोड़ींदो कंहिंखे सॼे पैसा थोरी थो ॾे असां पाण था पंहिंजे गिचीअ में टोलो विझूं ऐं रसो था ॾियूं हुनजे हथ में पोइ हू गेले या वरी फाहो ॾे उनजी मर्ज़ी मिठू हाणे मिठो बाबा थो सॾाए कारून जेॾो खज़ानो खणी आयो आहे व्याज हलाइण लाइ चवे थो त मूंखे दुनिया जो अमीर तरीन माण्हू थियणो आहे ऐं इहा ख़बर अथव त हू छा थो चवे पियो त मूंखे अमेरिका जो सदर सम्झो छो थो अलाह जो लानताणो खणी ही त कलमी पढ़ण वारो आहे छो थो फिरोन ऐं कारून जी पैरवी करे ॾिसजो इहो अलाह जे ॾमर जे हेठि ज़रूरु ईंदो भला ॿी ख़बर अथव ॿार वॾो झेड़ो थियो आहे वरी कंहिंजो अकबर खान जे माण्हुनि मिठे बाबा जो ड्राइवर मारे विधो आहे मिठे बाबा जा बि माण्हू आया वॾी फायरिंग थी असुल वॾी फायरिंग थी पुलिस अची झेड़ो टारियो काथे आहे मिठूअ वारी कबूतरी चुप छो आयो ॿुधायो छो नथा मिठूअ जो ड्राइवर त मारियोसीं बाक़ी छोरी नज़र ई कोन आई अलाह काथे लिकी वई सदाई अधूरो कम करे ईंदा आहियो ड्राइवर मरण सां मुंहिंजो पलांद पूरो न थींदो हशमत हथ अचे या हैबत उन्हनि जा सिर धड़न खां धार करे अचो मूंखे बगुअ जा पुट कुही ॾियो अदा हथियार हथनि में खयो आहे ईअं कोन रखंदासीं बगुअ जा ॿई पुट मारिया ओचिते सूबेदार अची वियो जो बची विया जॾहिं असांजा माण्हू था मरनि त इहो सूबेदार निंड सुतो पियो आहे ऐं जॾहिं असां दुश्मन जो रस्तो तंग था कयूं त इहो सूबेदार डुकंदो थो अचे सूबेदार जा सितारा बि गर्दिश में आणींदुसि पर इहा ॻोल्हा कयो त इहा छोरी वई कहिड़े तग सां लॻे थो त छोरी खमीसे वारे पुट साहिल सां निकिरी वई रस्ते में मिलियो ऐं हिकु औरत बि गॾु हुयसि वाह जो ॻाल्हि कई अथई ड्राइवर बि न छोरे जो न सुनो इन खमीसे वारे पुट जो बि पेरो खणो पर कहिड़े हाल में छोरी हथ कयो
कादे वही छोरी कादे वही महक अवां जा कंध छो झुके लेना कादे वही महक काकड़ो छो सुकल अथव के जवाब जो ॿुधायो कादे मरी वई छोरी मिठा बाबा असांखे हाशिम वारनि गाॾीअ ताईं पहुचण ई कोन ॾिनो फायरिंग शुरू थी वई वरी पुलिस बि अची वई पोइ त लाज़मी असांखे बि मोटणो पियो न मिठा बाबा महक त हुन इलाइक़े में हुई कोन मूं सॾ बि ॾाढा कया मूं सोचियो मता पाण लिकायो हुजई शायदि महक खे ख़बर नाहे त हजमत कारो नाम मूंखे कहिड़े बि हाल में महक खपे मुंहिंजो 5 करोड़नि जो अछो सोन बि साण अथसि अगरि छोरी के दुश्मन जे हथ चढ़ी वई त असांजी इज़त मिटीअ में मिली वेंदी ऐं मिल्कियत बि हथनि मां हली वेंदी मिठा बाबा कहिड़े बि हाल में महक खे ॻोल्हे था अचूं अव्हां ज़हन ते ज़ोर न ॾियो मिठा बाबा छो न मस्जिद में ऐलान करायूं जंहिं बि महक खे ॾिठो आहे महिरबानी करे मिठा बाबा खे ॿुधाए वञे कॾहिं कॾहिं अहिड़ो ॻाल्हाईंदो आहियां इहा ज़बान कपे कुतनि खे ॼाए मस्जिद में ऐलान करायूं जंहिंखे ख़बर न आहे उनखे बि ख़बर पए त मिठे बाबा जी बेइज्जती थिए मिठा बाबा अवां जो प्रेशर हाई थी वियो अवां प्रेशर जी गोरी हणी आराम कयो मिठा बाबा महक खे कहिड़ी हालत में बि ॻोल्हे लहूंसि था अवां फिक्र न कयो मुंहिंजे लिङनि में मिर्च पइजी आहिनि ऐं तव्हां चओ था त आराम कयो मिठो ज़हर कहरी कर कहरी कर कहरी कर छा थो ॾिसी ॾिसां थो त गुलनि में गुल केॾो न सुहिणो तूं अच त सही चीचा चपड़न में ॾई हथो हथड़न में ॾई मूंसां सेल्फी कढाई त मारे छॾी अख सां मिली ॾिठुई मूंखे खिली वार पोइ ते वराई त मारे छॾी अख सां मिली ॾिठुई मूंखे खिली वार पोइ ते वराई त मारे छॾी प्यार जा दुश्मन पाण ते जलन त भल का जलन मुंहिंजो थेलो काॾे वियो तुंहिंजो थेलो आहे तोखे ख़बर हूंदी मूंखे कहिड़ी ख़बर आहे भला एॾो कीमती सामान आहे छा थेले में मुंहिंजे सिर खां वधीक ॻरी क़ीमत जो सामान आहे उन थेले में हा थेलो गाॾी में लाहे रखियमि हल त हाणे खणी अचूं ठीकु आहे मां अचां थो छा थियो हाणे गाॾी ॾे नथा हली सघूं हुते पुलिस बीठी आहे वारे ड्राइवर खे अकबर खाना वारनि मारे विधो साहिल मूंखे हाणे वापसि कराची वञिणो पवंदो हाणे तूं जल्दी कर मूंखे गाॾी ते पहुचाए इहो तुंहिंजो मुंहिंजे मथां थोरो थींदो तूं घबराए न तोखे कराची वारी गाॾीअ ते पुॼायां थो बस न
वरी छो ब्रेक है? तेल ख़त्म थी वियुसि छा? अञा अॻिते बि हलणो आहे। साम्हूं ॾिस, तुंहिंजा दुश्मन अचनि पिया, तॾहिं ब्रेक ॾिनो आहे। पोइ हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? अॻिते हलंदासीं त बि मरंदासीं, जे पोइते मोटंदासीं त बि मरंदासीं। हाणे गाॾी हिते छॾणी पवंदी, असांखे पंधु हलणो पवंदो। तुंहिंजो त घर बि इलाही पोइ छॾे आयासीं, हाणे काॾे हलंदासीं? ही घर में माइटनि जो ॻोठु आहे, हलूं था कंहिं माइट जे घर। तोखे कराची वारी गाॾीअ में विहारे थो अचां, पोइ तूं पंहिंजे घर ऐं मां पंहिंजे घर। ये मोटरसाइकिल कंहिंजी आहे? अलाए केरु मोटरसाइकिल ईअं जंग में छॾे वियो आहे। हलियो, हीअ मोटरसाइकिल मूं सुञाती आहे। कंहिंजी आहे? तुंहिंजो मतिलबु त हीअ गाॾी खमीस वारे पुट साहिल जी आहे? जी हा, हीअ गाॾी साहिल जी आहे। पोइ पक साहिल छोकिरे खे ही घटि क्रॉस करणु आयो हूंदो, असांखे ॾिसी गाॾी छॾे भॼी वियो आहे। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे आशमा, हे हिते किथे लिखियल हूंदा। रबना, ओ रबना, वाह हलियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे साहिल वे। हिनमल ख़ैर त आहे? हीअ छोकिरी केरु आहे? अदार मन तोखे त ख़बर हूंदी, अकबर खान वारनि बगुअ जे पुटनि में जहिड़ो थो हले। अकबर खान वारनि मिठे जे ड्राइवर खे मारे छॾियो। अदा रब न, उन गाॾी में मां बि हुयसि। मूंखे लॻे पियो त हू मूंखे मारण आया हुया ऐं मां बची वियसि। ड्राइवर वीचारो मरी वियो। अफ़सोस, मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। अदा रब न, मेक खे छॾण पियो वञा कराची वारी गाॾीअ ते, पर साम्हूं हाशिम वारा बीठा, सो लड़ी आयासीं तोड़े। जियो आयो, भली आयो, सदाई आयो। मां त दुश्मन खे बि पनाह ॾींदो आहियां। तव्हां त मुंहिंजा अज़ीज़ मिट आहियो, तव्हां त सलाम ई कोन कंदा आहियो, पर तव्हां जूं जीअ में जायूं आहिनि। अदा रब न, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां त मूंखे तमामु सुठा माण्हू लॻो था। मां त भलाई बि पेट ख़ातिर कंदो आहियां ऐं बुराई बि पेट ख़ातिर कंदो आहियां। जे अलाह घर वेठे रोज़ी मोकिले त उनजी त इज़त कंदुमि न। अदा रबन, मूं सम्झो कोन, तव्हां छा पिया चओ? रबन जी मज़ाक करण जी आदत आहे, ख़ुशि तबियत माण्हू आहे। मज़ाक न आहे साहिल, जॾहिं महिमान कंहिंजे घर ईंदो आहे न
त रिज़िक साण खयूं ईंदो आहे। हां इहा ॻाल्हि कई साहिल। स्वीट रबन स्वीट तमामु सुठी ॻाल्हि कई अथव। मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हांखे कड़क चांहि जो प्यालो पीआरियां, छो त महिमान नवाज़ी करणु असांजो ॾाजो आहे। अदा रबन वाह अॼु ॻाल्हि कई अथई। हूअं बि मूंखे बि ॾाढो मथे में सूर पियो आहे। मुंहिंजी चांहि पीअंदव त सभिनी सूरनि खां आज़ादु थी वेंदव। ठीकु आहे, मां तव्हां लाइ चांहि थो। अमीर ही पेरा पक्का हिन ॻोठ में विया हूंदई। पोइ हल देर छो थो करे? हल ये ॻोठ जे साम्हूं। हेलो सूबेदार तू अञा हिकु बि माण्हू गिरफ़्तार न कयो आहे। मुंहिंजो ड्राइवर बि मोहल्ला ऐं महिमान बि अॻुवा थियल आहे। अकबर वारा छोरा खुलिया था घुमंदा वतन। मिठा बाबा मूं ॻाल्हायो अकबर खान सां, हू माण्हू ॾियण लाइ तयार आहे। बाक़ी छोकिरी हुननि वटि कोन्हे, हू कसम खयूं पियो वञे। कूड़ो कूड़े जो पुट कुरनी हुनजे कूड़े कसम ते तबार तो करी। जे शाम ताईं कुझु बि न कई अकबर खान जा नंग बि महफ़ूज़ न हूंदा। अवां एतिरा जज़्बाती न थियो। मां अकबर खान जो सॼो घर थो लाकब कयां। तूं कुझु बि कर मगर अकबर जा छोरा शाम ताईं गिरफ़्तार हुजण खपनि। बग्गूअ जा पुट मूंसां गॾु न आहिनि, जाथे मिलनि त गिरफ़्तार करीनि। पर ख़्याल कजां सूबेदार, हू कुझु अथी तावड़ा मतां ॾंभे विझनी। मिठा बाबा अॼु बब्बू जे पुटनि खे तूं लावारस करें थो, मता सुभाणे हिननि जी वारसी करें, तूं भी लाकब थींदे। तूं मूंखे धमकी थो ॾे? मिठे बाबा खे धमकी? मिठो ज़हर कहरी कर पर पछताईंदे सूबेदार। ऐं ॾोहारी जी जाइ लाकब अथई। मिठे बाबा खे धमकी थो ॾी? सूबेदार ॻोल्हियो न लभंदे। मिठो ज़हर कहरी कर। रबना ओ रबना रबना और रबना ओए रबना। एॾियूं रड़ियूं छो था कयो? पुलिस कढ अथव छा? सॼो ॻोठ खणी मथे ते खयो अथव। रबना पुलिस कढना आहे। खमीसे वारो छोरो छोरी भॼाए वियो आहे, उनजे कढायूं। भला मुंहिंजे दर ते पहिरियों आयो आहे छा? सॼो ॻोठ छॾे अचे हिते रड़ियूं था कयो। रबना जे तुंहिंजे दर ते पहिरियां अचनि त सॼो कोन कयूं हा, घर में घिरी अचूं हा। ख़्याल सां ॻाल्हाए उमेर खान। जे मुंहिंजे इजाज़त खां सवा जे हिकु पेर बि मुंहिंजे दर जे चाउठ अंदरि रखी न त टंगू कपे छॾींदोसांइ। मज़ो ॾेखारियां घर में घिरंदी। खैरा रबना कावड़ न करे, खमीसे वारो पुट नज़र अचे त तलाक जाए।
प्यार सां ही घर भी तव्हांजो आहे। मां पंहिंजे घरां खाईंदो आहियां ऐं तव्हां पंहिंजे घरां खाईंदा आहियो। न मां तव्हांजो हारी ऐं न मां तव्हांजो गुलाम आहियां। रब न तोसां ॾाढो केयर थो करे, जेका बि ॼाण पवई त अॻु असांखे ॿुधाइजांइ। रब न जो इन्हनि माण्हुनि जो ॾस ॾिनो हुई त मुंहुं मिठो कराईंदासीं। तव्हां दिलजाए कयो, जे मुंहिंजे नज़र आया सम्झो तव्हां वटि पहुता। मुंहुं ख़राब न कर रब न, तू जो असांजो पुराणो वास्तो आहे, इन जे करे असां तोॾे आया आहियूं। बाक़ी अव्हां जी महिरबानी त तव्हां मूंखे इन कम जे लाइक़ु सम्झो। हुमेर तारा ॾेखारींदे त टांटा ॾींदोसांइ, जे प्यार सां सिर घुरंदे त कपे ॾींदोसांइ। मोला वाह, अजु घर वेठे रोज़ी ॾिनई। मां त चाहे पाणीअ जा पयो पैसा घुरां तो लखनि जो इमदाद करे छॾियो। बेशक मोला तो जा गंज भरियल आहिनि। अहमद साहिल मिलियो अथई? मूंसां त कोन मिलियो आहे। शो ख़ैर त आहे? कल्ह खां गायब आहे यार, मूंखे त ॾाढी घबराहट पई थिए। साहिल असांजे खीसे में पियो आहे, फोन मिलायूंसि था। साहिल सां ॻाल्हायां थो। बाक़ी हीअ फोन कहिड़े कम ईंदी? मिलाएसि नंबर। यार साहिल जी त फोन ही बंदि आहे। ठीकु आहे, सुभाणे मिलंदासीं, मां हलां थो। तूं भली हल, पर सुभाणे हिकु ॿ दोस्त वठी अचु। कुझु माण्हू गॾिबासीं त मसाला मिंट में हल थींदा। ॾिसां थो कोशिशि करे, न त मां त आहियां ई आहियां। पैसनि खां सवाइ मसाला हल कोन थींदा। हा हा, सुभाणे पैसा खणी ईंदुसि, दिलजाए करे। बाबिला साहिल माफ़ कजाए, पेट जो सवाल आहे। कुत्ते वारो चकवा नफ्स जो मारियल आहियां। अहिड़ो कमु कंदो ई न आहियां जंहिंमें कंहिंजे जान खे ख़तरो हुजे। मां बाबा मिठे ऐं अकबर खान खे ॾाढो ब्लैकमेल कंदुसि। मां माला माल थी वयुसि। मां माला माल थी वयुसि। छोड़ दो उसे, छोड़ दो उसे।
अगरि इहा हक़ीक़त हुजे हा हिमत न हारे ख़्वाब सचा थींदा आहिनि